सिंध जा माण्हू जिन रुनो रड़ियूं कयूं, जिन दाऊं शिकायतूं कयूं, हर हिकु कबीले जे माण्हूअ इहे ज़्यादतियुनि जूं शिकायतूं कयूं। पर पीपल्स पार्टी सिंध में कई नवां सरदार ठाहे, इतिहाद ठाहे बिरादरियुनि जा, उन्हनि खे ब्लैकमेल करे उन्हनि जे नाम निहाद सरदारनि खे नौकरियूं चाकरियूं ॾेई अहिड़ो त ग़ुलाम बणाए छॾियो आहे जो हाणे बिरादरियुनि जा सरदार पंहिंजा राज विकिरो कंदा था वञनि। उहो सिंध जा माण्हू हो, तव्हांजा सरदार तव्हां सां सचा न आहिनि। तव्हांजा सरदार तव्हांखे विकिरो कंदा ईअं जे पीढ़ीअ ते ढोर ऐं ढगा विकिरो थींदा आहिनि। उन करे तव्हां पंहिंजो ख़्यालु रखो। इन्हनि सरदारनि जे चवण ते वोट ॾेई छो था पंहिंजे बचनि जो मुस्तक़बिल तबाह कयो। ख़ुदा जो वास्तो अथव, पाण खे बर्बादु न कयो। वॾेरनि जा बूट चटींदा रहिजो भली, पर थींदव कुझु बि कोन। टके जी नौकिरी ॾेई मिलंदव, टके जी।